हिन संसार में हर को माण्हू इतिहास पढ़े थो, के माण्हू इतिहास लिखनि था, पर के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके इतिहास रचनि था। दादा वाशू श्रॉफ इतिहास रचण वारो इंसान हो, जंहिं दुबई में रही ॾाढा घणा इम्पोर्टेंट यानी अहम कम कया ऐं पंहिंजो नालो पंहिंजे समाज में माण्हुनि में हमेशह लाइ अमर करे छॾियो। दुबई में हिंदू टेम्पल या वरी सिंधी सेरेमोनियल सेंटर या वरी संस्था टेक्समास जी हुजे, इंडियन स्कूल या इंडियन क्लब, ॿिन्ही जो फाउंडर बि रहियो। हुन अहिड़ा सुहिणा सुहिणा कम कया जंहिंजे करे माण्हुनि में हुनजो ख़ासि असरु रहियो। सिंधी ॿोलीअ लाइ हुन कलाकारनि जो सन्मान कयो ऐं असांजी संस्था सिंधी संगत खे ख़ासि सहकार ॾिनो। अहिड़े दादा वाशू श्रॉफ खे असीं वारंवार नमन था कयूं ऐं सदाईं हुनजो नालो सॼे सिंधी समाज में यादि रहंदो। अॼु हुन जा के मित्र ऐं औलाद ॾेई रहिया आहिनि हुनखे श्रद्धांजलि। मां राजू श्रॉफ, भाई वाशू श्रॉफ जो पुटु, वॾो पुटु, सभिनि खे पंहिंजे तरफ़ां थैंक यू थो चवणु चाहियां फॉर ऑल द सपोर्ट असांखे जेको मिलियो आहे हिन टाइम ते। मुंहिंजो फादर ऐं मुंहिंजो भाउ विक्रम, फादर असांजे पीउ खे वॾो ॾिसी करे ख़ुशी थिए थी की हेतिरा माण्हू हुननि सां ॻंढियल आहिनि ऐं हेतिरी हुननि सेवा कई आहे दुनिया जी, हेतिरो हुननि कर्म कयो आहे की हुनजा फल असांखे मिलनि था। हुन लाइ कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि जेके असांखे बि ख़बर कान आहिनि। हाणे असांखे की माण्हू जॾहिं गॾिजनि था असांखे चवनि था हुननि असांखे ही हिते मदद कई, हुन असांजो गॉड फादर आहिनि, असांखे हुननि हिन शहर में मदद कई। अहिड़ा कर्म कया त हुननि खे असांखे बि ख़बर कान्हे, पर अहिड़ो फादर असांखे मिलियो आहे, उहो हाणे बि असांखे ख़बर पए ऐं हिन ॻाल्हि जे लाइ असां बेहद ख़ुशि आहियूं की एतिरो प्यार पियो मिले। असां सभिनी जी रुॻो हिकिड़ी इच्छा आहे की सभु पंहिंजे प्रेयर्स में असांजे पीउ खे यादि कनि ऐं असां सभिनी खे ताक़त ॾियनि की असां हुन जो कमु वधाए सघूं। असांजो पीउ मिस्टर वाशू श्रॉफ जो लेगेसी तमामु इम्पोर्टेंट हो ऐं रहंदो। हुननि जो ज़िंदगी जो मक़सदु हो सेवा, समाज जे लाइ ऐं फैमिली जे लाइ। मां पाण खे ॾाढो शुक्रगुज़ार थो सम्झां एज़ वाशू श्रॉफ जो पुटु। इंग्लिश में चवंदा आहिनि ही लिव्ड लार्जर देन लाइफ, हू हो वाशू श्रॉफ। मिस्टर वाशू श्रॉफ जंहिंजी इंट्रोडक्शन ॾियण जो ख़ासि ज़रूरी ई कोन्हे, छाकाणि त सभु सुञाणनि दुबईअ में ॿाहिरि। मां 1963 में जॾहिं खां आयो आहियां दुबई में, तॾहिं खां वठी असांजो तमामु गहिरो रस्तो आहे दोस्तीअ जो, बिज़नेस जो, प्लस क्लब जॾहिं खोलियुमि 1964 में, पोइ हिन खे बि जॉइन करायोसीं, गॾिजी क्लब जो कमु कयोसीं, इंडियन स्कूल जो बि कमु कयोसीं गॾु, पाण में धंधो बि कयोसीं गॾु। असांजो रस्तो तमामु गहिरो ऐं सुठो 63 साले खां वठी। परमात्मा करे हिन जे आत्मा खे पंहिंजे गोद में निवास ॾे। जय झूलेलाल। मां नारी सावलाणी दुबई मां पंहिंजे मामे वाशू श्रॉफ जे गुज़ारे वञण ते पंहिंजी दिली श्रद्धांजलि पेश थो करियां ऐं ईश्वर खे प्रार्थना थो करियां त भॻवानु हुन जे आत्मा खे शांती बख़्शे। वाशू ऐं मां नंढे हूंदे घणो ई वक़्तु गॾु रहियासीं। उन खां पोइ दुबई में बि असां ॿिन्ही गॾिजी घणेई कम कया ऐं साथ ऐं सहकार सां दुबई जूं जेके बि संस्थाऊं हुजनि, पोइ चाहे इंडिया क्लब हुजे, इंडियन हाई स्कूल हुजे, गुरुदरबार हुजे, सिंधी सेंटर हुजे या सोनापुर हुजे, सभिनी संस्थाउनि में असां गॾिजी कमु कयो। इन खां सवाइ इंडियन मर्चेंट्स कम्यूनिटी जे ऐं इंडियन एसोसिएशन जे लाइ बि असां घणेई गॾिजी कम कया। हिन जे गुज़ारे वञण ते हिकु ख़्यालु महसूसु थो करियां, उहो ख़्यालु भरणु नामुमकिन आहे ऐं अहिड़ा माण्हू दुनिया में विरले पैदा थींदा आहिनि जेके हीअं जगत जी शेवा कनि। मां वरी बि पंहिंजे तरफ़ां पंहिंजी गमख्वाही पेश कंदे ईश्वर खे प्रार्थना थो करियां त भॻवानु हुन जे आत्मा खे शांती बख़्शे
ऐं सभिनी खे पोयनि खे इन जी इहो दुख सहण जी शक्ति ॾे। महिरबानी। Vashu was a dear friend. He was my buddy. I met him 60 years back. Vashu believed in giving. He thought shortest cut to happiness is giving. Vashu was always a happy person. If there's no happiness, there's no joy. If there's no joy, there's no love. And if there's no love, there's no romance. So when you think of happiness, joy, love, romance, that is Vashu Shroff. God bless him. नमस्ते, मुंहिंजो नालो पारस शहदादपुरी आहे। मां दुबई में रहंदो आहियां। आई एम चेयरमैन ऑफ द निकाई ग्रुप ऑफ कंपनीज़। अॼु ॾाढो शौक़ जो ऐं दुख जो ॾींहुं आहे। असां वाशू शराफ दादा जे निधन जो ॾींहुं आहे। उहे अहिड़ा कमाल जा माण्हू हुआ। ही वॉज़ मैन ऑफ द ऑर्डिनरी पीपल। हिननि जेॾी पब्लिक जी सेवा कई आहे हर फील्ड में, चाहे इंडियन क्लब में, चाहे इंडियन स्कूल में, चाहे मंदिर में, चाहे शादियूं करायूं आहिनि। जॾहिं जेको माण्हू मदद वास्ते वेंदो उन्हनि जी मदद वास्ते तयारु थींदा हमेशह। हिननि जो एॾो वॾो असांजे मथां अहसान आहे, एॾो प्यारु आहे। असांखे ॾाढो वॾो दुख थियो आहे। हुननि जो जेको वॉइड आहे छॾे विया आहिनि उनखे भरपूरी करणु तमामु नामुमकिन ॻाल्हि आहे, नामुमकिन आहे। असां ईश्वर खे प्रार्थना था कयूं हुननि जी आत्मा खे शांति ॾियनि ऐं मोक्ष पैदा करनि हुननि खे। तव्हांजो घणो घणो शुक्रिया। वाशू शराफ सां मुंहिंजो 50 सालनि खां रस्तो हो। वाशू शराफ जे वञण सां दुबई वासियुनि खे, हिंदू कम्यूनिटी खे ऐं असां स्पेशली सिंधी कम्यूनिटी खे वॾो नुक़सानु आहे। उहो नुक़सानु कंहिं भरे कोन थो सघे, जंहिं लाइ असांखे वधीक में वधीक संघर्ष करणी पवंदी। जेको हुन कमु कयो उहो इन खां सवाइ ॿियो केरु बि कोन करे सघंदो। ॿियो इन खां वधीक मां छा चवां। मुंहिंजो त ख़ासि यार हो, असांजे घर सां एॾो प्रेम हो जो ॾींहं में 4-5 दफ़ा फ़ोन न कंदो त चवंदो अशोक मूंखे मज़ो ई कोन थो अचे। कॾहिं मां फ़ोन कंदो हुअसि, उन लाइ हिक ॿिए खे असांखे मोहबत हूंदी हुई। थैंक यू। जय झूलेलाल। हरिओम, जय झूलेलाल। मां सुरेश गलानी दादा सां जुड़ियल 1980 खां आहियां। जॾहिं मूंखे का तकलीफ़ थी शुरू में त दादा ई मूंखे हेल्प कई ऐं उन खां पोइ दादा सां मां हमेशह गॾु ई आहियां। लास्ट 25-30 सालनि खां दादा जे मां रोज़ु घर वेंदो हुउसि। डेली 15-20 मिंट ॻाल्हियूं करे सॼो ॾींहं जो प्रोग्राम ॿुधाए करे चवंदा अॼु हीअ कमु आहे, अॼु हीअ कमु आहे, हिन हेल्प करणी आहे। अॼु ही साईं अचे थो हुनखे मंदर में वठी वञिजे, मंदर जो दर्शन सुठे नमूने कराइजे, हुनजो आइडेंटिफिकेशन वठी करे नालो कराइजे। जंहिंखे का तकलीफ़ हूंदी सिंधी हाल फ्री में खपे त हुन सिंधी हाल फ्री में ॾींदा हुन भॼन कीर्तन करण लाइ। ॾाढी महिर हुई सभिनी सिंधियुनि जे मथां, सॼे हिंदुस्तान जे मथां। हिन जे वञण सां हिकु युग जो नाश थी वियो, सॼो युग ख़लास थी वियो। असांखे ख़बर नथी पए हाणे छा थींदो। हिन खां पोइ कोई अहिड़ो सिंधी नेता कोन्हे जो असां सिंधियुनि जो कुझु कमु थी सघे। जय झूलेलाल। दादा वाशू शराफ जंहिं टेक्समास जा फाउंडर मेंबर हुआ, हुन गॾु इंडिया क्लब, इंडियन स्कूल, सिंधी सेरेमनी हॉल ऐं हिंदू क्रिमिनेशन सेंटर हुए। हुननि जी ई मदद सां इहे सभु ठहिया ऐं हलनि पिया। ऐं मां सिंधी संगत जेका हले पई, अॼु उन्हनि जो वॾो सपोर्ट हूंदो हुओ असांखे, सिंधी संगत खे असांखे। ऐं को बि सिंधी आर्टिस्ट ईंदो, मां कॾहिं बि हुननि वटि वठी वेंदो हुउसि त हुनखे उहो मदद ज़रूरु कंदा हुआ ऐं हुननि जा प्रोग्राम बि दुबई में कराईंदा हुआ। सिंधी लैंग्वेज खे ॾाढो प्रमोट कंदा हुआ ऐं उन जे लाइ फुल हुननि जो सपोर्ट रहंदो हो। ऐं मां दादा लाइ बसि इहा ई चवंदुसि कि हुननि जी मालिक करे, जय झूलेलाल करे, सभिनी जी आत्मा खे शांति मिले ऐं उहे अमर रहनि ऐं ख़ुशि रहनि। जय झूलेलाल।